नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे सूबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त टाउन कमेटी सूबो देरो जे मेंबरनि पारां इलेक्शन कमीशनर खैरपुर खे टाउन चेयरमैन सूबो देरो रसूल बख्श सैतो ख़िलाफ़ ॾिनल अदम एतमाद रिथा जी दरख़्वास्त अॼु टाउन कमेटी हाल सूबो देरो में प्रेज़िडिंग ऑफिसर सूबो देरो AC ज़फ़र अब्बास अब्बासी, असिस्टेंट प्रेज़िडिंग ऑफिसर डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट खैरपुर जमशेद राजपूत, टाउन ऑफिसर सूबे देरो आगा हल्क दुरानी जी मौजूदगी में बेएतमादी रिथा जो इजलास थियो। इन इजलास में बेएतमादी जे रिथा पेश कंदड़ वाइस चेयरमैन मोहम्मद बच्चल सामेटो, मीर दीदार हुसैन टालपुर, हबीबुल्ला मंगनेजो, शहजादो लाशारी, नसीम हैदर सोलंकी, जुल्फ़कार मला, लेडी काउंसलर हलीमा चन्ना शिरकत कई। इजलास ख़त्म थियण बाद प्रेज़िडिंग ऑफिसर असिस्टेंट कमिश्नर सूबो देरो ज़फ़र अब्बास अब्बासी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टाउन कमेटी सूबो देरो जा जुमली 14 मेंबर आहिनि, जिन मां वाइस चेयरमैन मोहम्मद बच्चल सामेटो समेत 8 मेंबरनि जूं इलेक्शन कमीशनर खैरपुर ऐं 2 वास्तेदार इख़्तियारनि खे ॾिनल दरख़्वास्तनि में सयूं ॾेखारियल आहिनि, पर हिननि मां बि 70 मेंबर शिरकत कई ऐं 7 मेंबर गैर हाज़िर रहिया, यानी मेंबर अधु अधूरो थियल आहिनि। असां इजलास जी मुकमल कार्रवाई जी रिपोर्ट वास्तेदारनि आला इख़्तियारनि ॾे मोकिलंदासीं। वास्तेदार इख़्तियारियूं ई फ़ैसिलो कंदियूं त ॿिए तरफ़ साफ़िन सवाल कयो आहे त चेयरमैन साॻियो रहंदो या ॿियो चूंडियो वेंदो। जे जवाब में चयो आहे त असां सिर्फ़ रिपोर्ट ॾींदासीं, फ़ैसिलो आला इख़्तियार कंदियूं। ॿिए तरफ़ वाइस चेयरमैन मोहम्मद बच्चल सामेटो ॿुधाए त असां चेयरमैन समेत जमली मेंबर पीपल्स पार्टी जा आहियूं। सूबो देरो टाउन चेयरमैन ऐं टाउन ऑफिसर 40 करोड़नि जी करप्शन कई है, को बि तरक़ियाती कम न कराए। असां बेएतमादी वारी ॾिनल दरख़्वास्त ते 9 मेंबर सयूं कयूं आहिनि। असां जे 2 मेंबरनि खे हाईजेक कयो वियो आहे। टाउन ऑफिसर आगा खल्क दुरानी चयो त इतला आहे त बेएतमादी रिथा लाइ 51 सैकड़ो मेंबरनि जी तादाद हुजणु घुर्जे। रिथा पेश कंदड़ मेंबर 50 प्रेज़ेंट हुआ, वधीक वास्तेदारनि आला इख़्तियार ॾे फ़ैसिलो करे सघनि थियूं। ज़रियनि में मालूम थियो त टाउन कमेटी सूबो देरो में 14 ई मेंबर PP जा आहिनि। PP जे मेंबर पंहिंजे पार्टी चेयरमैन ख़िलाफ़ गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां मुखालिफ़ बणियल आहिनि। बाग़ी मेंबरनि ख़िलाफ़ तालके ज़िले ऐं सूबाई क़यादत जो को बि क़दम न खणण लाइ ऐं न वरी सर्चा करे सघनि था। PP जे चूंडियल क़यादत जी बेहिसी ऐं हिक ॿिए ख़िलाफ़ लाबालिंग ईंदड़ चूंड में PP लाइ नुक़सानकार साबित थी सघे थो। जॾहिं त ज़िमेवार ज़रियनि मां मालूमात मिली आहे त PP जा मक़ामी उहिदेदार हिकु चूंडियल MNA टाउन चेयरमैन सूबो देरो खे हटाइण लाइ सरगर्म कनि पिया, जिन पंहिंजो नालो न लिखण जी शर्त ते ॿुधायो आहे त PP जे अहम उहिदेदारनि जी अहिड़े अमल सबबि ईंदड़ बलदियाती चूंडनि में पार्टी खे धचको रसण जो ख़दशो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।